सिंध जी तारीख़ में अहिड़ा केतिरा ई विरसा मौजूदु आहिनि जेके पंहिंजे अंदरि माज़ी जूं कहाणियूं सांढे वेठा आहिनि, पर वक़्तु गुज़रण सां गॾु केतिरा ई तारीख़ी निशान लापरवाही सबबि ख़तमु थियण जे ख़तरे खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। कंबर शहर जी तारीख़ी पोस्ट ऑफिस बि उन्हनि विरसनि मां हिकु आहे जेका अंग्रेज़नि जे दौर जी शुरूआती पोस्ट ऑफिसनि में शुमार कई वेंदी हुई, पर अॼु उहा इमारत बहाली जी मुंतज़िर बणियल आहे। हिकु दौर हो जॾहिं कंबर जे हिन पोस्ट ऑफिस मां ख़त निकिरंदा हुआ, परदेस वियल माण्हुनि जूं ख़बरूं पंहिंजनि ताईं पहुचंदियूं हुयूं ऐं ख़ुशियुनि तोड़े ॾुखनि जा पैगाम हिन इमारत जे दरवाज़नि मां गुज़रंदा हुआ। ही इमारत रुॻो हिकु सरकारी ऑफिस न हुई, पर माण्हुनि जे एहसासनि, उमीदनि ऐं राब्तनि जो मर्कज़ हुई। बरतानवी दौर में ठहियल ही इमारत पंहिंजे मुनफ़रद अदावती अंदाज़ सबबि बि ख़ासि अहमियत रखे थी। भितियूं ऐं पुराणो तर्ज़ तामीर अॼु बि हिकु शानदार माज़ीअ जी शाहिदी ॾियनि था। जी ही जेका पोस्ट ऑफिस आहे कंबर जी, इहा इलाही पाकिस्तान जी पुराणी पोस्ट ऑफिस में तस्वुर कई वेंदी आहे ऐं ही अंग्रेज़नि जे दौर खां वठी जेका आहे हितां जी जेका पोस्ट ऑफिस आहे जेका हिन वक़्तु ज़फ़ूर आली जो शिकार आहे ऐं हिन जा जेके बिल्डिंग्स जा जेके चापूड़ आहिनि उहे हिन वक़्तु किरी रहिया आहिनि, जंहिंजे करे कुझु जेको अमलो आहे उनखे बि हिन वक़्तु जानी नुक़सान थियण जो अंदेशो आहे। ऐं असां घुर था कयूं वफ़ाक़ी गवर्नमेंट खां, ख़ुसूसन जेको आहे डायरेक्टर जेको आहे पोस्ट ऑफिस खां, त उहे जेको आहे हिन मामले जो नोटिस वठी जेका आहे बिल्डिंग जी मरम्मत कराइनि। गॾोगॾु उन सां जेको आहे हीअ जेका असांजो 2005 खां वठी ज़िलो थियो आहे, तॾहिं खां वठी असांजी इहा पोस्ट ऑफिस अपग्रेड न थी आहे। हिनखे अपग्रेड करे हिनखे GPO जनरल पोस्ट ऑफिस जो जेको आहे दर्जो ॾिनो वञे। गॾोगॾु जेका हिते स्टाफ जी खोट आहे उनखे बि जेको आहे ॿीहर जेको आहे उनजी जेको आहे बरक़रारी कई वञे, उन्हनि खे जेको आहे खोट ख़तमु करे वधीक स्टाफ खयो वञे, जीअं कंबर जी पोस्ट ऑफिस जो कमु बहितर नमूने सां हली सघे। पर अफ़सोस वक़्त जे वहिकरे ऐं बेध्यानी सबबि ही तारीख़ी इमारत हाणे ज़बून हाली जो शिकार बणिजी चुकी आहे। भितियुनि में ॾार पइजी विया आहिनि, छत कमज़ोर थी वई आहे, जॾहिं त इमारत जा केतिरा ई हिसा पंहिंजी पुराणी ख़ूबसूरती विञाए रहिया आहिनि। मूंखे 40 साल तक़रीबन थी विया जो पोस्ट ऑफिस के साम्हूं बीठो आहियां। पोस्ट ऑफिस असां माहौल जी तमामु पुराणी आहे। वो वक़्तु हो जो हिन पोस्ट ऑफिस में वॾा जेके कारोबार थींदा, वॾी वॾी रशियूं हूंदी, एतिरा क़दुर जो ॿाहिरि बि माण्हू बीठा हूंदा। अॼु हिन पोस्ट ऑफिस खे ॾिंजण खां करे तबाह ऐं बर्बाद कयो वियो। जीअं ॿिया इदारा तबाह आहिनि, हीअ पोस्ट ऑफिस में तबाह ऐं बर्बाद। हीअ किरण जहिड़ी ऑफिस आहे, हिन में जेको आहे त अॼु किरे न सुभाणे किरे, हिनखे ठाहिण वारो कोई कोन्हे। इन करे ॾिसूं था त वेठे वेठे छापनि मथां किरी था पवनि, रेड़ियूं ऐं दाऊं थियूं अचनि, वरी मज़दूर करे उहे छापनि ॿाहिरि कढा था वञनि। इहा जेका पोस्ट ऑफिस ईअं ई हलंदी थी रहे। गवर्नमेंट खे गुज़ारिश आहे त हिननि जी मालिकी कयो। इहा ज़िले जी ऑफिस आहे, पुराणी ऑफिस आहे, ॿिया इदारा बि तरक़ी था कनि, हीअ छो नथी तरक़ी करे। दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में तारीख़ी इमारतनि खे क़ौमी विरसो सम्झी महफ़ूज़ कयो वेंदो आहे, छो त उहे रुॻो सिरूं ऐं पथर न, पर क़ौमनि जी तारीख़, सक़ाफ़त ऐं सुञाणप जूं अलामतूं हूंदियूं आहिनि। कंबर जे हिन तारीख़ी पोस्ट ऑफिस खे बि फ़ौरी बहाली ऐं सार संभाल जी ज़रूरत आहे, जीअं ही विरसो ईंदड़ नस्लनि ताईं महफ़ूज़ रही सघे। कंबर जी तारीख़ी पोस्ट ऑफिस अॼु बि ख़ामोश बीठी आहे, पर उन जूं पुराणियूं भितूं ॼण हिकु सवाल करे रहियूं आहिनि, छा असां पंहिंजी तारीख़ी विरसे खे बचाए सघंदासीं या उहे वक़्त जे वहिकरे में गुम थी वेंदा।